इन ॻाल्हि ते त मूं कुझु ॻाल्हाइणु घटि बि करे छॾियो आहे, छो त मुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतिराज़ु थिए थो। मुंहिंजा सभु भाउ आहिनि ऐं मुंहिंजा सभु पंहिंजा आहिनि, मूंखे कंहिंसां को बि शिकायत कोन्हे। मूंखे घुराइनि न घुराइनि, शायदि उन्हनि खे मूं में का कमी नज़र अचे थी, या मूंखे सुञाणींदे बि हू सुञाणणु नथा चाहिनि, या को ॿियो मसइलो थी सघे थो। जेके मिनिस्टर खां हेठि जेके माण्हू आहिनि उहे उन्हनि खे छा चवनि था मुंहिंजे लाइ, या कीअं उन्हनि खे गाइड कनि था। त दीबा सैर जेको आहे तव्हांजे लाइ हीअं पई चवे हीअं पई चवे, पर मां अॼु ऑन द कैमरा चवां थी त भई ज़ुल्फ़कार शाह मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो हुन सां को बि दुश्मनी कोन्हे, को बि गिला कोन्हे, को बि मूंखे ॾुख कोन्हे, को रंज कोन्हे। अगरि माण्हू सम्झनि त असां ज़ुल्फ़कार शाह जा कन भरे भरे दीबा सैर खे पोयां पिया कयूं ऐं असां हिन खे मायूस करे वेंदासीं, बिल्कुलु न। यकीन कयो मां एॾी ख़ुशि आहियां, अल्हम्दुलिल्लाह। अलाह साईं सॼी ज़िंदगी एॾो नालो ॾिनो आहे, एॾियूं महिनतूं कयूं आहिनि, एॾो कमु कयो आहे ऐं सुठे सुठे माण्हुनि सां कमु कयो आहे। को बि दिलि में हसरत कोन्हे त मूंखे प्रोमोट थियणो आहे, को बि न आहे, का तमन्ना कोन्हे। इज़त ॾेई घुराईंदा बिस्मिल्लाह, ऐं हाज़िर आहियां। न यादि कंदा त बि मौला करे ख़ुशि रहनि, आबाद हुजनि। बाक़ी मूंखे रंज को बि कोन्हे त मां सड़ा मरां पचां त फलाणो वियो ऐं कोन वियसि, न। सभु मुंहिंजी भेणूं आहिनि, सभु आर्टिस्ट आहिनि, सुठा आर्टिस्ट आहिनि, मुंहिंजा भाउ आहिनि। ऐं ज़ुल्फ़कार शाह साहिब खे मुंहिंजो को डोरापो कोन्हे, को शिकायत कोन्हे। सिर्फ़ु एतिरो चवंदसि त मूं ॿुधो आहे त हू हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहे ऐं ॾिसण में लॻंदो बि आहे, पर मुंहिंजी कॾहिं हुन सां बाए फेस मुलाक़ात कोन्हे। त ज़ुल्फ़कार शाह साहिबु तव्हांखे माण्हू मुंहिंजे लाइ छा था चवनि, छा नथा चवनि, कीअं तव्हांखे गाइड कंदा आहिनि, उहे मूंखे का ख़बर कोन्हे। बाक़ी ज़िंदगी जा मेला आहिनि, कॾहिं अगरि मुलाक़ात थी वई त माण्हू हिक ॿिए खे ॿुधाए वठंदो त हीउ मसइलो मसाइल आहे।